मूं तोखे एतिरो चयो त न वञ। तॾहिं त वरी जल्दी मोटी आयसि। हाँ पुट, तोखे अकेलो समझी त जल्दी आया आहिनि। चाचा अभी भी आयो? हाँ बाबा, तू खुश त आहीं न? हाँ चाचा। चाचा तव्हां वियो? हाँ। चाची तूं मूंसां गॾु अची वे। हाँ मरे वे। चाची तू चाह काए न? हाँ मां त चाह कयां, पर तोखां मोकिलाए शहर त वियासीं, पर जीअं खे असुल ॻारो लॻो पियो त मुंहिंजी बचड़ी अलाजी कहिड़े हाल मां। माउ खां सवाइ हेॾे सारे घर में अकेली धीअ भाॼाई हयात हुई त कंहिं ॻाल्हि जो फिक्र ई कोन हो। अम्मा हुई त कॾहिं इहो अहसास ई कोन थियो त मां अखियुनि जे नूर खां महरूम आहियां, ऐं हाणे त विख विख ते पाण खे माज़ूर बि भाया। माज़ूर थियनि तुंहिंजा दुश्मन, अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर मरे। तूं दिलि न लाइ पुट, असीं कोन वेठा आहियूं। चाचा अम्मा जो चालीहो करे अवां सभु हलिया विया। मां हिते एतिरी अकेली थी पियसि त छा ॿुधायां। ज़ैनी अदा अकबर जे अचण में थोरा ॾींहं आहिनि, पोइ तूं असां सां गॾु हली रहंदीअ। अलाह वड़े चङी कंदो, ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा, दिलि न लाइ पुट। भला अदा साईं जिन केॾा ॿाहिरि वियल आहिनि छा? बाबा हूंदो किथे आहे? छोकिरी जी औताक ते माण्हू मोकिल, बाबा हुजे त वञी ॿुधाए त चाचा जन आया आहिनि। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बाबा अच्छा बाबा जी साईं। उठो ही पानी वञी माईअ खे पीआर। हाँ अलाह ख़ैर कंदो बाबा, अलाह ख़ैर कंदो। हलो हलो बाबा, शाबाश, हलो शाबाश, सिखा थियो, हलो। हाँ बाबा तव्हीं ख़बरूं ॾियो। ख़बरूं साईं ख़ैर जूं। ॿुधोसीं त इहा भॾे वारी ज़मीन तव्हांखे खणत ते मिली आहे। बाबा मिली त आहे, पर भला पोइ? साईं इहा ज़मीन असांखे हारपे ते ॾियो। बाबा कमदार जी बाबू। बाबा तूं हिननि खे सम्झायो कोन्हे त हिन ज़मीन ते पाणी लॻे ई कोन थो। बाबा साईं मूं सम्झायो त मान, ॿुधायो मान सॼी ॻाल्हि, पर चवनि था त असीं साईं जिन सां पाण ॻाल्हाईंदासीं। बाबा फ़िलहाल इहा ज़मीन मिड़ई असां खणी छॾी आहे। साईं अव्हां जा हथ ड्रिगा आहिनि, सरकार अव्हां खे पाणी कीअं न मिलंदो? सरकार अव्हां जे नाले जी बरकत सां इहा ज़मीन एॾी त भली थींदी जो दुनिया ॾिसंदी। कमदार बाबा पोइ हाणे छा कजे भला? बाबा साईं जेकॾहिं अहिड़ो शौक़ु अथनि त अव्हां बि खणी मथनि महिरबानी करियो, हाली त वञी झंग वॾे ज़मीन खे साफ़ कनि, पोइ जॾो का मींहुं तॾो का पाणी। हा हा भले 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 बाबा, मूंखे को एतिराज़ कोन्हे पुट, को एतिराज़ कोन्हे। हा साईं दुआऊं कंदासीं। हलो बाबा हलो हलो शाबाश, ज़मीन ते महिनत कजो। हलो हलो पुट हलो शाबाश। कमदार जी बाबू साईं। बाबा तूं हेॾा अचु। हाज़िर बाबा। वाह महिमान वारो कुझु प्यार ॾियसि। कमदार जी बाबा। बाबा इहो हाणे पाणी किथां ईंदो? पाणी सरकार बाबा ये जेका खणत वारी ज़मीन आहे न, तंहिंजे मुहाग में बशकिलीअ जी ज़मीन आहे, उसी ताईं त पाणी अचे थो। बख्शली जी ज़मीन पाण पुछड़ीअ ते आहे, उहो वरी पाण खे पाणी कीअं ॾींदो बाबा? हा इहा ॻाल्हि बराबरि आहे सही। कमदार पोइ खणी ॻाल्हाए ॾिसींसि।
नको सरकार बशकिली ज़िद्दी माण्हू आहे मञंदो हद ई कोन ज़िद्दी माण्हू बख़्शली आहे कमदार जेकॾहिं मञंदो कोन त बाबा सुखियो पाण बि कोन रहंदो सरकार इहो कमु जहिड़े खां सवाइ बि थी सघे थो सोरी कीअं बाबा ॾिसो न इहा जेका ज़मीन आहे सा अव्हां खई आहे हिन जो मतिलबु इहो थियो त बशकिली अव्हां जो दंगई ज़मीदार आहे हाणे इहो अव्हां जो शान त कोन चइबो न त हिकिड़ो मामूली खातेदार अव्हां सां कुल्हो कुल्हे में मिलायो थी हले कमदार वाह 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 कमदार वाह कमदार जी जी बाबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तोखे इहा ख़बर कीअं थी पइजी वञे त मुंहिंजी दिलि में छा आहे सरकार आऊं सरकार जो ख़ात्म आहियां ॿी ख़बर पाण खे कान्हे बाबा पोइ बि कमदार बख़्शली वारी ॻाल्हि तूं कीअं सम्झी वए बाबा साईं जॾहिं अव्हां इहा भॾे वारी ज़मीन खई हुई न बाबा तॾहिं पुछण जी गुस्ताखी सां कान कयमि बाक़ी सम्झी वियोसि त इहा गैराबाद ज़मीन पाण ॾांहुं आबाद ज़मीनुनि खे बि गेले ईंदी कमदार कमदार बाबा हिन बख़्शलीअ जो हिकु नौजवान पुटु बि त आहे हा बाबा डॉक्टरी में पढ़ी पास कई अथसि पोइ इहो सदोरे वारो टोलो अॼुकल्ह छा पियो करे बाबा साईं सदोरे जूं कहिड़ियूं था ख़बरूं पुछो बाबा ॿ टे ॾींहं अॻु पुलिस सां मुक़ाबिलो थियो रुॻो ॿियो थिए कमदार जेकॾहिं असां खां दुआ न घुराईंदो त पोइ ईअं ई त थींदो न बाबा हा पोइ सरकार जेकॾहिं हुकुम हुजे त न्यापो कयूंसि हा न्यापो करींसि कमदार त अची दुआ वठी वञे हाज़िर बाबा न्यापो कयूंसि था चओ बाबा जेसि ताईं अदाजन अचनि मां थोरो आराम करे वठां भली चाचा मां आराम करियो बाबा जन जा कम त खुटंदा कोन चाचा सां वेठी मुंहिंजो गिलायूं पई करी छा अदा अदा ख़ुशि चङा भला माशा बिस्मिल्लाह चाचा बाबा ख़ुशि चङा भला भाॼी कहिड़ा ख़ुशि आहियो बिस्मिल्लाह माशाअल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मियां उमेद अली खान जी अदा हल त पाण हेॾा हली मर्दानी कचहरी था कयो हलो माशाअल्लाह बिस्मिल्लाह मियां उमेद अली खान अदा तव्हीं ठीकु त आहियो न कुझु थकल थकल पिया लॻो थकल पियो लॻा हा थकल लॻंदो हूंदुसि मियां उमेद अली खान अॻे ज़मींदारी बाबा ॾाढी सवली हूंदी हुई अॼुकल्ह जी ज़मींदारी ॾाढी ॾुखी थी पई आहे ख़फ़ा वधी विया आहिनि पोइ अदा छो था खफ़नि में हथ विझो हूअं बि हाई ब्लड प्रेशर वारे माण्हूअ जे लाइ इहो ठीकु त कोन्हे भला ॿियो छा करियां अबे अमड़ जा 2 पुट हुयासीं तूं जेकॾहिं हथ न कढी वञे हा त मां ते एतिरो वॾो पार न पइजी वञे हा बसि यार तोखे त शौक़ु हुयो शहर में पढ़ी नौकरी करण जो बसि पोइ त अकेले सिर हर ॿार खे मुंहुं ॾियणो पियो तव्हां जेतिरी महिनत मूंखां थोरी पुॼे आहे तव्हां त कख खे लख करे छॾियो आहे हा उमेद अली खान पंहिंजे वॾड़नि जे तरफ़ां त पाण खे कुल 50-60 एकड़ ज़मीन मस हुई तूं छा थो सम्झी त
हेॾी मिल्कियत करण में मूं छा छा न कयो हूंदो। मां सभु सम्झां थो अदा, तॾहिं त मूं चयो त इहा मुंहिंजे वसई ॻाल्हि कान हुई। इन में पंहिंजे वॾड़नि जी पोखियल पोख जी बि करामत अथई। पर यार तूं त इन ॻाल्हि खे मञी कोन। भला इहो अकबर जो ज़मींदारी ॾे लाड़ो आहे की न, उहो बि तो वांगुरु ई आहे। अदा ॿार पवंदुसि त पाण ई संभालींदो। मियां उमैद अली खान, अलाए छो यार रखी रखी दिलि में इहो ख़्यालु ईंदो अथमि त मूं जेका हेॾी वॾी मिल्कियत ठाही आहे उहा कुतनि जो खाज न थी वञे। छो अदा, अलाह न कंदो? यार अलाह साईं मूंखे पुट जो औलाद त कोन ॾिनो, हिकु थी ॾिनई सा बि नापी। अखियुनि जो नूर हुजे सा मियां उमैद अली खान तॾहिं बि एतिरी घटिती कान थिए हा। छो अदा, अकबर बि त ॼण तव्हांजो त पुटु आहे। हेॾो जवान मुड़ुसु आहे, पाण ई ॿार खणंदो, ऐं ज़ैनब बि अलाह कंदो त सुखी हूंदी। हा हाणे त बसि अकबर जो ई आसरो हथ में। मियां उमैद अली खान, यार अकबर जो अमेरिका वञणु मूंखे सुठो कोन लॻो। छा करियां अदा, ज़िद करे बीह रहियो त अमेरिका वेंदुसि। मूं बि सोचियो त इहो पछाड़ीअ ज़िद आयसि, सो बि खणी पूरो करियुसि। पोइ त हूअं ई ज़मींदारीअ जो ऐं घर जो ॿार पवंदुसि। भला इहो हाणे अमेरिका खां मोटे कॾहिं थो अकबर खान? हा, 2 ॾींहं अॻु वाट फोन कयो हुई। भाॼाई जे गुज़ारे वञण जो ॿुधायोमांसि। ॾाढो ॾुख थियो हुअसि। बसि मथे महीने में ईंदो। बसि यार मियां उमैद अली खान, मरियात जी त वॾी आस हुई त ज़ैनब खे पंहिंजे घर वारो ॾिसे। ख़ैर जेरे न सही मन मुंहिंजी हुनजी ख़्वाहिश पूरी थिए। इंशाअल्लाह अदा, इंशाअल्लाह। उमैद अली खान, हाणे हीअं था कयूं बाबा त पाण हाणे खां ई शादीअ जूं तयारियूं शुरू करे था ॾियूं। पोइ जॾहिं अकबर वापसि मोटंदो त इन खफ़े मां बि जान छॾाए छॾियूं। हा अदा, मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त जीअं ई अकबर अमेरिका मां अचे त इहो ॿार लाहे छॾिजे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। चाचा बुढल कहिड़ा हाल अथई? केर बख्शली आई छा? हाओ चाचा, तूं त हाणे सची पची बुढो थी वियो आहीं, सुञाणे बि कोन थो। न बा, अञा बुढो कोन थियो आहियां, ऐं नक भॼी पई अथमि, इन करे थोरी ॾुखियाई थिए थी। अबा ही निंगर केरु आहे? चाचा, ही मुंहिंजो पुटु आहे न्याज़ अली। हो हाणे त अच्छे जवान मुड़ुसु थियो आहे। अबा अञा कॉलेज में पढ़े पियो? न चाचा, हाणे पढ़ी पूरो कयमि। इन साल डॉक्टरी पास कई अथसि। पोइ त लख लख मुबारकूं हुजनि बख्शली, ॾाढो सुठो। अबा आउं हाणे हलां थो। चङो चङो चाचा, ख़ुदा करो ख़ुशि। हा बाबे मरहूम जो नंढी हूंदे जो यार आहे। अच्छा, बाबा थकिजी त न पियो आहीं? न बाबा, तव्हां कोन थकायो त पोइ मां छो थकिजंदुसि? अलाए बाबा, अॼुकल्ह नौजवान आहिनि मिड़ई नाज़ुक। जो
रोके कोई मत कजल असां केड़ो रोकियो आहे मुंहिंजो मत कजल अरे बाबा साहब अरे चादर अरे अरे हमारे हरीश ने तो बख्शली खान वो बख्शली खान मता 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 तकलीफ़ न कर सुतो पियो हाँ यही तो लॻंदो अथमि फ्रूट ते ख़बर कीअं ई मूंखे कुझु कोन थियो भाउ यूसुफ आउं ठीकु आहियां बख्शली खान अलाह खणी रहम कयो जो हयाती बची पई पर तॾहिं बि गोलीअ जो ज़ख़म आहे न भाऊ हेॾो चोरीस न मूंखे गोली लॻी हिन जी परवाह न आहे नौजवान पुट खे मता 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 तकलीफ़ न कर सुतो पियो हाँ यही तो लॻंदो अथमि फ्रूट ते ख़बर कीअं ई मूंखे कुझु कोन थियो भाउ यूसुफ आउं ठीकु आहियां बख्शली खान अलाह खणी रहम कयो जो हयाती बची पई पर तॾहिं बि गोलीअ जो ज़ख़म आहे न भाऊ हेॾो चोरीस न मूंखे गोली लॻी हिन जी परवाह न आहे साले मुंहिंजे नौजवान पुट खे खणी आहे हा हा आहे त वॾो ज़ुल्म बख्शली खान मूंखे भली गोली हणी मारे छॾिना मुंहिंजे पुट खे न खणिना यार बख्शली खान तूं बि ज़ोरावर रही न हाणे मूंखे ॿुधाए धाड़ेल तो मूं वांगुरु था सोचनि छा हा भला तोखे मारण मां उन्हनि खे मिले छा बाक़ी मुंहिंजे पुट खे खणण मां छा मिलंदो आई आहे त हाणे मूंखे ख़बर कान्हे का पर हुननि इहो सोचियो हूंदो त पीउ आहे ज़रूरु पुट लाइ हथ पेर त हणंदो हथ पेर त छा भाउ यूसुफ मां पंहिंजे पुट जे लाइ छान बि ॾेई छॾियां हा हा बख्शली खान भाऊ ॻाल्हि ॿुधी अथई पंहिंजा माइटाणा वास्ता आहिनि न सो मूं जीअं ई ॻाल्हि ॿुधी अथा मुंहिंजा ताक लॻी विया असुल मूंखे मानी ई कान पई वणे पोइ सभु कम कारियूं खणी फिटा कयमि सिधो तोखे ॾिसण हलियो आयो आहियां बसि भाऊ अॻे त रुगो ठोर ठगा खजंदा हुया हाणे त ॾींहुं ॾिठे जो माण्हू खयूं वञनि तोबा 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 भाउ यूसुफ जी 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 तूं साईं जन जो कमदार आहीं तुंहिंजा हथ ढिघा आहिनि ॿेली मुंहिंजी कुझु मदद कर बख्शली खान आउं त हिकिड़ो मामूली कमदार आहियां बाक़ी हा साईं वारनि जे दर तां अॼु ताईं को बि सुवाली ख़ाली कोन पियो आहे ॿुध मुंहिंजी हिकिड़ी सलाह अथई अलाए जी कहिड़ी हूअं त मां तुंहिंजे लाइ सभु कुझु कंदुसि जेकी पहुचंदुमि पर जॾहिं तूं साईं वारनि वटि हली ईंदे त हुनजी ॻाल्हि वरी ॿी थींदी पोइ मां हींअर ई तोसां गॾिजी वञां थो ईअं न तकड़ न कर तोखे मोकल मिले अस्पताल मां पोइ तूं मूंखे ॿुधाइजांइ पोइ ॿई ॼणा गॾिया हलंदासीं बसि भाउ यूसुफ तोखे भारत आहे मुंहिंजो पुट लाइ कहिड़े हाल में हूंदो अलाह सणाई कंदो रब सभु चङी कंदो दिलि न लाइ मुंहिंजा भाउ हाणे ॿुध हाणे मोकिलाणी कान्हे का हा पोइ त बि कम कारियूं रहिया पिया तोखे ख़बर आहे साईं वारनि जी हा चङो मां हाणे हलां वरी ईंदुसि साईं वरी ईंदुसि चङो सदाईं कर
नंढी हूंदी हुई त चाचा जन तोखे असां वटि छॾे वेंदा हुआ ऐं तूं रुगो पई रोईंदी हुई। इन में कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे? नंढे ॿार खे माइट छॾे वेंदा त ज़रूरु रोईंदो। अजीब ॻाल्हि इहा आहे त तूं अञा ॿार आहीं। अलाह, हेॾी सारी अची थी आई आहियां, अञा ॿार आहियां। वाह ज़नी, तुंहिंजियूं ॻाल्हियूं बि अजीब हूंदियूं आहिनि। तूं त अञा बि चाचा ऐं चाची खे सवाइ ते रही नथी सघीं। बाक़ी वॾी कीअं थी आहीं? ॾाढी होशियार आहे। किथां जी ॻाल्हि खणी मूंखे पास आयो थी। ज़नी, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। कहिड़ी ॻाल्हि? तूं पढ़ियल बि कान आहीं, पोइ बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कीअं थी करीं? छो, अकुल रुको पढ़ियलनि खे हूंदो आहे। हा, इहा बि सही आहे। मूंखे ॾिस, मां त पढ़ियल बि आहियां, पर मूंखे तो जेतिरो अकुल ई कोन्हे। मूं तोखे ॿार चयो आहे, बेअकुल त कोन चयो आहे। पर शाज़िया, तूं हिते रहंदी त लही त कान वेंदी। अदा अकबर अचण वारो आहे, इन करे मां वञा थी। पोइ पंहिंजी प्यारी सोट खे पंहिंजी भाभी बनाए वठी वेंदसि। अलाह, फिकी थी लॻी। छॾ, परे थी मूंखां। एतिरी मिनतियूं पई कयां तॾहिं बि तूं मूं वटि तरसी कान थी। तूं सची पची कावड़ी पई आहीं छा? न, मां कावड़ी कान आहियां, रुसी आहियां। चङो, मां परचायां त परचंदी आहियां, रुगो ॻाल्हाइनि सां न। चङो, हिकिड़ो वाइदो आहे, अदा अकबर अचे हुन सां मिली पोइ तो वटि अची रहंदसि। जेतिरा ॾींहं मां चवंदसि ओतिरा ॾींहं रहंदी आहे न। मूं अचण जो वाइदो कयो आहे, इन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। ठीकु आहे, तूं अचिज पंहिंजी मर्ज़ी सां ऐं तोखे छॾींदसि मां पंहिंजी मर्ज़ी सां। चङो, ठीकु आहे। अम्मा, अखर त अदा जा आहिनि। हेॾी रक़म किथां आणींदासीं? मूंखे त का सम्झ बि कान थी अचे पई। बाबा, कीअं बि करे अदा खे छॾाइजो। इहे मुआ त पुलिस खां बि सोर थी विया आहे। रब पाक कमोन खे नास करे। हुननि असां वटि लाइ कहिड़ी दौलत ॾिठी हुई? ज़मीन जे टुकड़े मां पेट गुज़ारे मस पियो थिए। औलाद खां वधीक ॿी वॾी दौलत कहिड़ी आहे? हा, इहो त बराबर आहे। हिते त वेहण बि वेह थी वियो आहे। वञूं केॾां? मुंहिंजी ॻाल्हि मञ, ज़मीन घणी विकण। अड़े, हीअ ज़मीन का मूंखे पंहिंजे पुट खां वधीक प्यारी आहे छा? सॼी ज़मीन विकिणी छॾियां पोइ बि एतिरा पैसा कोन था थियनि पिया। कुझु पैसा, कुझु मिंट में अहिड़ कजे शल को बेरहमन खे रहम पवे। रहम त इंसाननि खे पवंदो आहे। ये इंसान थोरी आहिनि। पोइ छा कजे? कंहिंखे चई त ॾिस। तर जे सभिनी चङनि मुड़सनि खे पटका पिलांद कया अथमि। हर को इहो थो चवे त पैसनि खां सवा कमु कोन ठहंदो। साईं वारनि वटि वियो हो? हा, साईं जे कमदार यूसुफ सां गॾिजी वियोसि। उतां मिड़ई थोरो आसरो मिलियो आहे। वरी बि खणी वञ, हथ बि वञी ॾेखार। शल किथां को हीलो वसीलो थी पवे। हा, बाबा कमदार। जी बाबा। आज कुछ मिड़े मथे में सूर महसूस थे पियो बाबा। पोइ सरकार का गौरी खाई छॾियो? हा मियां बख्श अली खान, तूं कुझु अॻोणे चई रहियो आहीं। साईं, मुंहिंजी बि का वाह कान्हे, बसि रुगो अव्हां जो आसरो आहे। बाबा पीर फ़क़ीर सभु बंदा आहिनि बाबा, बंदनि जो कहिड़ो आसरो आहे? इहो त आहे, पर साईं अलाह साईं अव्हां खे इज़त ॾिनी आहे,
ठाड़ेलन खे अव्हां जो हया ज़रूर पवंदो। बुद्धो कमदार बुद्ध बा जी बाबा। अरे मियां बख्श अली खान बाबा इन्हनि खे को शर्म हया कोन्हे को बाबा। ये बस मुरीद थी पैसे जा इन्हनि जो वॾो पीर आहे पैसो। बाबा अॼु ताईं पैसनि ॾियण बिना त कंहिंजी जिंद छुटी कान्हे का। पैसा पुट खां वधीक कोन्हनि भाउ यूसुफ। पर साईं मां एतिरा पैसा किथां आणिया? सरकार बशकिली खान ज़मीन विकिणी बि पैसनि ॾियण लाइ तयारु आहे। बख्श अली खान असां तुंहिंजी मदद करणु चाहियूं था, पोइ कोशिशि कंदासीं त घटि पैसनि में कमु थी वञे बाबा। हा सरकार हिकिड़ो अर्ज़ु आहे। हा हा चओ चओ कमदार चओ। बाबा बशकिली खान आहे हींअर ज़रूरतमंद, सो माण्हू हिन वीचारे जी ज़मीन जी क़ीमत किराए विझंदा। छो न इहा महिरबानी बि अमीं पाण खणी करियो। न न न कमदार ईअं वरी कीअं मुनासिब कोन थो लॻे। असीं बख्श अली खान जी मदद करणु चाहियूं था, पर असां जेकॾहिं इहा ज़मीन ख़रीद कंदासीं त माण्हू छा चवंदा? सरकार ज़मीन मुंहिंजी आहे, मां पंहिंजी मर्ज़ी सां थो ॼां पियो, इन में माण्हुनि जो छा वञे? हा 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 सरकार, अव्हां जिते बशकिली खान ते हेॾियूं महिरबानियूं कयूं आहिनि, हिकिड़ी इहा महिरबानी बि करियो। तूं हीअं कर भला, शहर वञी बनीअ जा खाता फिराए अचु। हाज़िर बाबा, आउं सुभाणे ई थो वञा। हा उन मां हलां थो, मुंहिंजी तबियत सही न आहे कमदार। हा माशाअल्लाह, बिस्मिल्लाह। बाबा मियां बख्श अली, हाणे दुआ कजांइ बाबा। हा के तो भाई बशकिली खान, हार त दिल जाए थी न। बस भाउ, अल्लाह करे ख़ैर ख़ैरियत सां मुंहिंजो पुटु घर वापसि अचे। अची वेंदो, अची वेंदो। मूंखे बुख कान्हे। 2 टे गिरह त खा। चङो रखी छॾ, पोइ खाईंदुसि। ज़मीन जो खातो फिरी बि साईं वारनि खे मिलियो, उनखे बि 2 टे ॾींहं थी विया आहिनि। अलाए जे साईं वारनि पैसा ॾिना अलाए जे न। साईं वारनि खे कहिड़ी बुख आहे, उहो असांजा पैसा रखी छा कंदा? अल्लाह करे मुंहिंजो बचिड़ो ख़ैरनि सां घर मोटी अचे। न्याज़ अली घर अचे त हितां टपड़ खणंदासीं। केॾां हलंदासीं? शहर में हली रहंदासीं। हिते त सॼो ओलो तलो धाड़ेलनि जे हवाले थी वियो, हाणे पंहिंजो हिते आहे छा? बराबरि ॻोठ में त ज़ुल्म लॻो पियो आहे, पर शहर में कहिड़ो असांजे लाइ रधो रखियो आहे। शहर में न्याज़ अली खे अस्पताल में नौकरी मिली वेंदी, बाक़ी ॿियो पाण खे छा खपे? हिते त पंहिंजो रोज़ पाणी बंदि थी वियो आहे। अबा कहिड़ो अचां थो। न्याज़ अली मां चाचू ख़ैर त आहे? न्याज़ अली अची वियो। मुंहिंजो बच्चो अची वियो, मुंहिंजो बच्चो अची वियो, अम्मा मुंहिंजो बच्चो अची वियो।
अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। चो जमाल साहब खुश आयो चङो महिरबानी वेहो। महिरबानी डॉक्टर साहब। डॉक्टर साहब मूं अव्हां ॾे अंबनि जूं पेटियूं ॾियारे मोकिलियूं अलाए मिलियूं अलाए न। हाँ जमाल साहब महिरबानी, पर मां त अकेलो माण्हू आहियां, एॾा अंब मुंहिंजे खाइण खां त घणा हुआ। यकीननि पोइ मिटनि माइटनि खे ॾियारे मोकिलियूं हूंदव। माइटनि में मुंहिंजी हिकिड़ी मासी आहे, उनखे तव्हां मुंहिंजी माउ सम्झो, पर उहा भाई डायबिटिक मिठाण खाए कोन। हा ख़ैर मां तव्हांजा अंब इस्पताल जे मरीज़नि में विराए छॾिया। इहो बड़ो सुठो कमु डॉक्टर साहब, पाण असांखे दुआऊं ॾींदा हूंदा। डॉक्टर साहब ॻोठनि में त माण्हू असां खां दुआऊं वठण ईंदा आहिनि। हा भला ॾियो हाल अहिवाल। तव्हांखे ॿ टे इन्वेस्टिगेशन्स चयूं हुयूं मूं, उहे तव्हां लाइ करायूं या न? हा हा डॉक्टर साहब। डॉक्टर साहब को खतरो तो कोन्हे? जमाल साहब ब्रेन ट्यूमर आहे। इहो छा थींदो आहे डॉक्टर साहब? ईअं सम्झो जमाल साहब त तव्हांजे दिमाग़ में हिकिड़ी नंढड़ी ॻोड़ी ठही वई आहे। परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे, बसि तव्हां रुगो पाण खे ज़हनी तौर ते हिकिड़े ऑपरेशन जे लाइ तयारु रखो। भला जेकॾहिं का अहिड़ी ख़तरे जी ॻाल्हि हुजे डॉक्टर साहब त पोइ ॿाहिरां इलाज करायां? उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे, पर ॿाहिरि बि सवाइ ऑपरेशन जे ॿियो को इलाज कोन अथव। पोइ डॉक्टर साहब तव्हां बि ॿाहिरां पढ़ी आया हो, जेकॾहिं तव्हां ऑपरेशन कंदो त ओड़ी कंदो जहिड़ा ॿाहिरां डॉक्टर ऑपरेशन कंदा आहिनि। इहो बि मां त छॾियल आहे, पर मुंहिंजी सलाह तव्हांखे आहे त ऑपरेशन में देरि न कयो, छाकाणि जो ट्यूमर जेकॾहिं वधी वियो न त पोइ चांस घटि थी वेंदो। भला ही बीमारी कैंसर वांगुरु त न आहे जो ऑपरेशन खां पोइ वरी थी पवे? जमाल साहब इन ॻाल्हि जो बि इम्कान आहे, पर इलाज कराइणु ज़रूरी आहे। बिल्कुलु आसरो लाहे वेही रहणु चङी ॻाल्हि कोन्हे। हा मिला। हा मासी कीअं ठीकु आहियो? अच्छा कॾहिं खां? मासी मूं तव्हांखे केतिरा भेरा चयो आहे, जॾहिं बि तबियत ख़राबु थिए यकदमि मूंखे फ़ोन कंदा कयो। ठीकु आहे, बसि पोइ मां क्लिनिक मां उथी सिधो हवाले थो अचां। ठीकु आहे चङो मासी। हा जमाल साहब पोइ? ठीकु आहे डॉक्टर साहब, बसि पोइ माशाल्लाह। मासी ब्लड प्रेशर थोड़ो हाई आहे, पर परेशानी जी ॻाल्हि कोन्हे। या का आहे ॻाल्हि? न अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। मासी तूं सोची घणो थी, हूअं फिक्र जी ॻाल्हि कोन्हे, बसि तव्हांखे जेके मां टैबलेट चया हुआ उहे खाईंदा रहो। सोचण ते कंहिंजो इख़्तियार आहे। मां त वरी बि अकेली औरत आहियां। हिकु जवान धीअ जी मां आहियां। फौजिया ख़ैर सां अमरीका मां अचे त सुख जो साहु खणा। मासी मूं त तव्हांखे चयो आहे, जेसि ताईं फौजिया अमेरिका मां मोटी अचे तव्हां मूंसां गॾु हली रहो। हिन घर मां निकिरण जी दिलि ई नथी थिए। तोते बेची ॿार थियां, मतां पोइ चई त पोड़ीअ मां फासी वियसि। वाह मासी वाह, मां त तव्हांखे पंहिंजी माउ थो सम्झां। अम्मा वीचारी त नंढड़ो होसि त गुज़ारे वई, तो ई त मूंखे माउ करे न पायो आहे। ख़ालिद
मूं मज़ाक भी कयो। तूं मुंहिंजी भेण जी निशानी आहीं, मां तोखे पंहिंजो पुटु सम्झंदी आहियां। पोइ माउ खे पुट सां गॾु रहणु खपे, ठीकु? अलाए छो मुंहिंजो साहु हिन घर में अटकियो पियो आहे। ॿिए हंधि मूंखे सुखी कोन थो अचे। मासी, फौजिया जी शादी थी वेंदी, उन खां पोइ बि तूं त अकेली रही पई हूंदी। छो शादीअ खां पोइ तूं ऐं फौजिया मुंहिंजी सार संभाल न लहंदा छा? रहंदसि त मां हिते। मासी ॾाढी ज़िदी आई। भला फौजिया जो को हाल अहवाल? तोखे ख़त कोन लिखी छा? मूंखे त काफ़ी ॾींहंनि खां ख़त कोन लिखियो अथई। फौजिया जी फोन आई हुई, ख़ुशि हुई, हिन महीने जे आख़िर में ईंदी। हाँ मासी। अच्छा, पोइ अचण वारे ॾींहं जी पक थिए त मूंखे ॿुधाइजो, गॾिजी एयरपोर्ट ते हलंदासीं। ठीकु आहे? साईं, मानी लगाया? न यार, अञा अधु कलाक खनि तरस, पोइ था खाऊं। ठीकु आहे। हेॾां अचण ते तुंहिंजी दिलि नथी थिए छा? हे ॿियो भेरो आहे जो तो अचण जी तारीख़ बदिलाई आहे। हा हा, चङो, ॾिसंदासीं। हा हा, ओके ओके, पोइ ख़ुदा हाफ़िज़। हिन छोकिरे खे थियो छा आहे? पहिरियों हिन महीने में अचण वारो हो, हाणे वरी मथे महीने में अचण लाइ पियो चवे। कुझु न थियो आहे मां, अदा उते वधीक ख़ुशि आहे। हिते अचण ते जी दिलि नथी थिए। एतिरा साल थी विया अथसि अमेरिका में, अञा बि दिलि कान थी भरिजेसि। हिकिड़ी ॻाल्हि चवां मां? कहिड़ी ॻाल्हि आहे? अम्मा, अदा ज़ैनब सां शादी करण में राज़ी कोन्हे। राज़ी हुजे या न हुजे, शादी त करणी पवंदसि। माना अदा पंहिंजी पूरी हयाती ख़राब करे छॾे रुगो ज़हनीअ जे लाइ। बसि लाचारी आहे, न त मां पंहिंजो सोन जहिड़ो पुटु नाबीन सां पाण ॼण ॾियां। इहो त ज़ुल्म आहे मां। बेगम साहिबा, हिते पाणी ॾेई। शादी कर छड़ी। ये गलत है फौजिया, ये तो छा करे छे फौजिया।
मुझे अच्छा क्या फौजिया खालिद के घुराए वठा खालिद